था बाबा जिन जे कथा में प्रेमी इन कथा के ॿुधण लाइ घणी इच्छा रखंदा। इन कथा के 5 वर मिलियल आहिनि। जंहिं बि आश सां प्रेमी इहा कथा कराईंदा हुआ त उन्हनि जी आश पूरी थींदी हुई। मुख़्तसिर कथा हेठी आहे। पंजाब जे अमृतसर शहर में हिकु गृहस्थी जोड़ो घणनि सालनि खां बेऔलाद हो। खेनि ॾसु मिलियो गुरु अर्जन देव जिन वटि वञी वेनती करियो त तव्हांजी झोल भरींदा। तो ॿिन्ही ज़ाल मुड़ुसु गुरु अर्जन देव जी जे आस्थान ते अची खूब शेवा कई। एतिरे क़दुर जो भंडारे जी टुकड़ी पंगत में वेही कोन खाईंदा हुआ ऐं जूठनि पातलनि में जेकी बचल हूंदो सो खाई गुज़र कंदा हुआ। जॾहिं गुरु अर्जन देव जे कन ते इहा ॻाल्हि पई त खेसि घुराए पुछाऊं हेॾी शेवा पिया करियो, पोइ पंगत में वेही लगर जी टुकड़ी नथा वरतायो, तंहिंजो कारण कहिड़ो? तंहिं ते अर्ज़ु कयाऊं जॾहिं पंगत में विहण जे लाइक़ु बणाईंदा तॾहिं ज़रूरु विहंदासीं ऐं पंहिंजे दिलि जो हाल खोले कयां। गुरु जिन मीरी पीरीअ जा मालिक सिखनि जो दर्द भरियो दास्तान ॿुधी खेसि हिकु पोथीअ ते हथु रखण लाइ चयाऊं ऐं ॾिसी चयाऊं अमां खे त औलाद लिखियल ई कोन्हे। सिखनि घड़ी निमरता सां वराणियो लिखण वारा त तव्हीं आहियो, जे अॻु न लिखियो अथव त हाणे खणी लिखो। गुरु जिन खेसि मूं थॾो सम्झी वरी ॿियों दफ़ो हथु रखायो ऐं फरमायो पुटु न पर तव्हांखे कन्या मिली सघंदी। ॿिन्ही ज़ाल मुड़ुसु गुरुनि जो वचन अखियुनि ते रखी चयो इहा कन्या बि सुठी, औलाद वारा त सॾिबासीं। समूह पाए खेनि हिकु कन्या ॼाई जंहिंजो नालो रखियो निर्मला। अॼु नंढी सुभाणे वॾी गुरुनि जी बख़्शीश थियल बालकी अहिड़ी त गुणनि वारी थी के सरस्वती त के लक्ष्मी करे सम्झंदा हुआ। रोज़ानो नेम सां गुरुनि जे दर्शन लाइ ॾींदी हुई। गुरुनि बि मथसि महिर करे खेसि गुरुमुखी अखर सेखारिया। हिकु 5 ग्रंथी बि तोहफ़ो करे ॾिनी जा घणी सिक ऐं श्रद्धा सां पढ़ंदी हुई। जॾहिं जवान थी त माइटनि सां शादी कश्मीर जे कंहिं शहर में हिकु लाइक़ु कुटुंब में कराई। गुरुनि जी ॾिनल बख़्शी जे 5 ग्रंथी साण ॾिनी। निर्मला नित नेम सां सुबुह जो सवेल उथी उनजो पाठ कंदी हुई, पर निर्मला जे घोटु इहा ॻाल्हि सही न सम्झियो ऐं खेसि कवरो ॻाल्हाए चयो रोज़ु असांजी निंड थी फिटाई, पोथी खणी लिकाए छॾियईं। निर्मला वीचारी त सब्र करे वेही रोज़ु गुरु जिन खे पुकारींदी रहंदी हुई त हाणे पाण अची संदसि घोट खे सम्झाइनि ऐं खेसि 5 ग्रंथीअ जो पाठ अॻे वांगुरु शुरू कराइनि। उन विच में निर्मला खे पुटु ॼाओ जंहिंजो नालो रखियो मुअन। वेसाखीअ जे मेले ते जॾहिं किथां किथां जी संगत अची अमृतसर में इकठी थींदी हुई, कश्मीर जो राजा बि अची उते निकितो। गुरु अर्जन देव जिन खे वेनती कयाईं कुझु देरि राज़ानी महली चरण घुमायो। गुरु जिन वराणियो तो अॻु में बि घणा दफ़ा पे चयो आहे, पर असीं हली न सघिया आहियूं, हाणे ज़रूरु हलंदासीं। जॾहिं गुरु अर्जन देव जिन कश्मीर पधारिया त राजा शहर में पड़ो घुमायो, सभई अची दर्शन ऐं सत्संग जो लाभ वठनि। निर्मला पड़ो ॿुधो त ॾाढो गदगद थी त हाणे गुरु जिन मुंहिंजी आश ज़रूरु पूरी कंदा। तो पंहिंजे घोट खे संदन वटि वठी हलण लाइ वेनती कयईं, पर संदसि घोटु मञे ई न। जॾहिं चयाईं त गुरु जिन अमृतसर मां था अचनि, संदसि माइटनि ज़रूरु काड़ मिस्त्री मोकिली हूंदी, साली वठी अचूं त उन जी लालच ते जवाबु ॾिनई पाण अकेलो वञी गुरुनि सां गॾिजी ईंदो। निर्मला उन में ख़ुशि थी। जॾहिं निर्मला जो घोटु सत्संग में पहुतो त काफ़ी भीड़ लॻल हुई। पाण हिकु कुंड वठी बीह रहियो। सत्संग पूरो थियो त गुरु जी जी नज़र मथे पई, सम्झी विया त निर्मला जो घोटु आहे। इशारो करे खेसि वेझो अचण लाइ चयाऊं ॿुधायांसि त निर्मला जे माइटनि घणेई शयूं संदसि लाइ मोकिलियूं आहिनि। हिकु नाणे जी थेली बि ॾिनी अथनि जा संदसि हथनि में ॾियणी आहे। निर्मला जे घोट ते अर्ज़ु कयो पाण संदसि घर में अची भोॼन कनि ऐं नाणे जी गंढ रूबरू निर्मला खे ॾियनि। गुरु जिन क़बूल कयो ऐं चयाऊं असीं ज़रूरु ईंदासीं, असां सां गॾु इहा सारी साथ संगत जा ॾिसी थो साह बि ईंदी। निर्मला जो घोटु शइ जो गाॾो भराए अची घर पहुतो ऐं सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं। तंहिं ते निर्मला पुछियसि गुरु जिन खे कॾहिं भोॼन अची करण लाइ चयो अथसि? जवाबु ॾिनई सभागी मूं गुरु जिन खे अकेलो अची भोॼन करण लाइ चयो, पाण वरी सॼी संगत वठी अचण लाइ ख़्यालु ॾेखारियऊं, सो एॾी वॾी ख़लक़ लाइ कीअं भोॼन ठही सघंदो? मां त इन करे चुप रहियसि। निर्मला चई तव्हां ॻाल्हि त घटि करे छॾी, नोतो ॾेई वापसि वठणु कीअं ठहंदो? हाणे गुरु जिन खे दावत ॾिनो त कुझु त मन में सोचियो हूंदव, सो भले एतिरो ई सीधो मूंखे ॾींदा, वरी वञी गुरु जिन खे मञाए अचो। हूअं त निर्मला जो घोटु मञण वारो कोन हो, पर नाणे जी गंढ जा ख़्याल में हुअसि। सो निर्मला चयईं मां 1.25 सेर अटो मकईअ जो ऐं साग टकीअ जो ॾींदसि।
निर्मला चयसि इहो बि सुठो, तव्हां वञी गुरुजन खे मञाए अचो। वरी बि निर्मला सां पक पकाइण करे गुरुजन खे दावत ॾियणु वियो। गुरुजन त हिकदमि हा कई ऐं खेसि वक़्तु ॾिना। ॾिनल वक़्त खां अॻु में निर्मला वॾी श्रद्धा सां भंडारे जी तयारी कई। सम्झाई त संदसि के को मुअनि मथां भंडारे में अची अटे वग़ैरह में हथु विझे, सो खेसि पासे वारी कोठी में सुम्हारे आई। पाण वॾी जुक्तीअ सां भोजन तयारु करण खे लॻी वई। पतीअ खां मिलियल मकईअ जे अटे मां पूरा 5 हिसा करे हथ सां थिपे हिकु हिकु ॾोढो तए ते पचाइण लॻी। जीअं पचाए पई तीअं जपजी साहिब जी पौड़ी पई पढ़े। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभम गुर प्रसाद। जप आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। आद सच जुगाद सच है भी सच, नानक होसी भी सच। जॾहिं 5 ॾोढा ऐं साग टकीअ जो ठही तयारु थियो, चङी तरह ढके मुअन जी सुध लहण वेई। दर खोले ॾिसे त मुअन मोह पियो आहे। हिकु कुंड में नांग पियो फूकूले। हिकदमि दर खणी बंदि कयाई। सोचाई जे हाणे रण वाको कंदसि त गुरुजन ठहियल भंडारो कीअं स्वीकार कंदा। सो जीअं ते सूर पी वई। जॾहिं गुरुजन सॼी संगत सां अची पहुता त संदसि जोगो सत्कार कयाई। गुरुजन विछायल आसन ते विराजमान थी पुछो, असां ॿुधो आहे तव्हांखे किको ॼाओ आहे, तो उनखे खणी अचो त पथर करे पोइ भंडारो वरिताई। दर्शन सां दुख दूर थियनि था, कष्ट समरी का पूर थियनि था। दर्शन सां दुख दूर थियनि था, कष्ट समरी का पूर थियनि था। हरिया प्यारा वादने वाला, पायन दे करे करवार तू। हरिया प्यारा वादने वाला, पायन दे करे करवार तू। जय जय साईं राम, जय जय साईं लाला, जय जय साईं लाला, जय जय साईं लाला। साईं सबजी ढोल बजींदो, साईं जय गुठड़ा बजींदो। साईं सबजी ढोल बजींदो, प्रेम निकरे गुठड़ा बजींदो। खाली कंहिंखे कीअं छॾींदो, हामी हरदम सभ सां थींदो। हामी हरदम सभ सां थींदो। सभिनी जी जयकार मनायो, सभिनी जी जयकार मनायो। जीवन पंहिंजो सफल बनायो, सफल बनायो। हरिया प्यारा वादने वाला, सत्य करे कवार तू। हरिया प्यारा वादने वाला, सत्य करे कवार तू। जय जय साईं राम, जय जय साईं लाला, जय जय साईं लाला, जय जय साईं लाला। ओ याद रखी जो शीश निवारे, याद रखी जो शीश निवारे। विरल तो सतवीर बनाए, विरल तो सतवीर बनाए। गौरीअवल जात खे वधारे, भवसागर मां पार लगाए, भवसागर मां पार लगाए। हरी कथा कर तू सेवा, हरी कथा कर तू सेवा। साईं की जय मिठड़ा मेवा, मिठड़ा मेवा। हरिया प्यारा वादने वाला, साईं करे कथा
निवारा कहीं बड़े कवार तू जय जय कन्हैया जय जय कन्हैया जय जय कन्हैया जय जय बोलो निर्मला देवी की जय। निर्मला पंहिंजी मजबूरी ॾेखारी संदसि किको मुअन गहरी निंड में सुम्हियो पियो आहे। जेके उथारींदसि त संदसि घोटु गुस्सो कंदो। गुरु जिन ते हिते चयसि असीं उथारियुसि त निर्मला चयो तव्हीं धणी मालिक आहियो। जंहिं कोठीअ मुअन सुम्हियलो ओॾाई वठी वियमि। दर खोलण ते जो दृश्य ॾिठाऊं सो ॾिसी सॼी संगत विस्मय में पइजी वई। मुअन जो पिता ख़ूब होशियारु ॾेई मुअण लॻो। गुरु जिन पंहिंजे लकुण सां नांग खे मारे मात कयो ऐं उनखे मुक्ति ॾिनऊं। पोइ निर्मला जे पतीअ खे प्रबोध ॾिनऊं शांत कर। पुछाऊंसि असां निर्मला खे नंढे हूंदे हिकु पोथी ॾिनी हुई सा रखियल आहे हुजे त खणी अच। उहो हिकदमि हा करे उहा पोथी 5 ग्रंथी खणी आयो। गुरु जिन साफ़ लोटे में जल भरे अचण लाइ चयसि। जो भरे आयो पोइ ॿिन्ही घोट कुंवार खे गॾु विहारे 5 ग्रंथीअ मां सुखमनीअ जी 15 अष्टपदीअ जी 7 पौड़ी। मृतक को जीवालनहार भूखे को देवतादार सर्व निधान की दृष्टि माए पूरब लिखे का लहना पाए सब कुछ इसका करने जोग तिस बिंदु सर हुआ न हो जब चरण सरासरात श्रेणी सबते उच्च निर्मल करणी कर कृपा जिसको नाम दिया नानक सो जन निर्मल थिया कर कृपा जिसको नाम दिया नानक सो जन निर्मल थिया। पढ़ण लाइ आज्ञा कई। पौड़ी पढ़ी पूरी कयाऊं त लोटे वारे जल मां पाण मुअन ते छंडो विधाऊं। छंडे विझण सां मुअन उथी खड़ो थियो। चौधारी वाधाई वरी वयूं। पोइ निर्मला खे चयाऊं हाणे भंडारे में हल उते बि अची छंडो विधाऊं। निर्मला जे ठहियल 5 ॾोढा ऐं साग टिकीअ ते छंडो विधी भंडारा भरपूर काल संकट दूर भंडारा भरपूर काल संकट दूर दुष्ट दुचारे सॼी संगत जी पंगत लॻारायूं। न रुॻो वेठल संगत पर ॿी बि जेका आई वई पेट भरे खाई हूंदी। सतगुर संगत कराए 5 ॾोढा साग टकीअ जो 5 ॾोढा साग टकीअ जो चओ नाम श्री राम गुरु हरिजन देव कराए 5 ॾोढा साग टकीअ जो 5 ॾोढा साग टकीअ जो चओ नाम श्री राम कंचन मांडण गंज की भयरा सारी संगत वही सारी तेरा सारी संगत वही सारी रबा ने रोते राग के गाया जय जयकार मनाई उठे जय जयकार मनाई साधो गुरन बेडो मथैया जो साधो संगत बेडो मथैया जो 5 ॾोढा साग टकीअ जो 5 ॾोढा साग टकीअ जो चओ नाम श्री राम राज कराए 5 ॾोढा साग टकीअ जो 5 ॾोढा साग टकीअ जो तेरा राम कराए 5 ॾोढा साग टकीअ जो 5 ॾोढा साग टकीअ जो चओ नाम श्री राम जेको साध संगत में ईंदो तो त भागन वारो थींदो तो त नसीबन वारो थींदो चओ नाम श्री राम। बोलो निर्मला देवी की जय। गुरु अर्जन देव दातार की साईं लाला राज साहिब की बाबा टहलिया राम साहिब की जय। आख़िर में उन दुनिया सां कथा जी समापति कंदा। विच विच में गुरबाणीअ जा शब्द ऐं ॿिया लाॻापो रखंदड़ भॼन ॻाए संगत खे जो आनंद वठाईंदा सो वर्णन करण खां ॿाहिरि आहे। अंत में कथा जो मूल सार वर वर करे दोहिराईंदा। हिन कथा खे 5 वर मिलियल आहिनि। नाग जे मुअन खे ॾंगियो
सो गुरु अमरदास साहिब जिन जे पातशाही में सिको पर सत्संग में माठ करे कोन वेहंदो ऐं ॿियनि सिखनि जे ध्यान में बि भंग विझंदो। जॾहिं सिखनि गुरु अमरदास साहिब जिन खे शिकायत कई त गुरु जिन खे सराप ॾिनो त नांग जी जून पाईंदो, उहो ॿुधी सिख हिरास थी वियो ऐं भुल बख़्शाइण लाइ वेनती कई। गुरु जिन फरमायो, नांग जी जून त पाईंदे, पर असांजे गदीअ ते पंजी पातशाही तुंहिंजी मुक्ति कंदा। तो गुरु अर्जन देव न नांग जी मुक्ति कई। कंहिं बि घर में अघोरी दुख हुजे त इहा कथा ॿुधण सां दुख दूर थी वञे थो। जंहिंखे औलाद कोन आहे से बि इहा कथा ॿुधण सां औलाद वारा थियनि था। मुड़ुस जो मुंहुं पंहिंजो ऐं ज़ाल जो मुंहुं पंहिंजो, यानी घर में अणबणत हुजे उते बि इहा कथा कराइण सां ॿई खीर खंड थी वञनि था। घर में सुबुह जो खाइण न आहे त शाम जो कोन्हे, उते बि इहा कथा ॿुधण सां भंडारा भरपूर थी वञनि था। निर्धन आहिनि, धन खां सवाइ ॾाढो ॾुखियो वक़्तु पिया गुज़ारनि त इहा कथा ॿुधण सां धनवान भरिजी वञनि था। जीअं गुरु जे नाणे जी ॻंढि निर्मला जे हथनि में ॾेई संदसि घर खे धन सां भरे बोल निर्मला देवीअ की जय, गुरु अर्जन देव दातार की जय। अक्सर ॾिठो वियो आहे जिन बि प्रेमियुनि जंहिं बि आश सां इहा कथा कराई आहे तिन आश पूरी थी आहे। हिन कथा जे आख़िर में प्रसाद बि ॾोढे ऐं साग जो विराए वेंदो आहे। दरबार साहिब में बाबा जी इहा कथा गुरुपिरब जे शुभ उत्सव ते 3 ॾींहं जारी रखंदा, पर प्रेमियुनि वटि वक़्त जे कमीअ सबबु 3 कलाकनि में समाप्त कंदा। घणनि ई प्रेमियुनि नई कथा जा पाण वटि कैसेट भराए रखिया आहिनि ऐं औखीअ वेल कथा ॿुधी राति पाइनि था। बोलो भाई शेवाराम साहिब की जय, निर्मला देवीअ की जय, गुरु अर्जन देव दातार की जय। सतगुरनि जे दरबार में उहो शख़्स घणे वक़्त ताईं टिकी न सघंदो जेको संदन शेवकनि सां श्रद्धा ऐं प्रेम जो वहिंवार न रखंदो। शेवकनि सां, सतगुरनि सां त प्रेम सां वहिंवार करणो ई आहे, पर चए थो जेको उन जे शेवकनि सां बि प्रेम जो वहिंवार न कंदो उहो घणे वक़्त ताईं टिकी न सघंदो। शेवकनि खे एॾो गुरुअ मान ॾिनो आहे, पाण खां मथे कयो अथई। माता जन जी मां 3 ॾींहं हिकु नई ॻाल्हि ॿुधी, पाण खे बि ख़बर कान्हे। कोड़ी नार विया हुआ माता जन, अम्मा जे घर वेठा हुआ त उते माता जन जो भाटियो आयुसि वठण, भई हलो जूनागढ़। त चईंसि हा हलूं था, रोटी खा। त माता जन पुछंसि था त रोटी ठाही अथव, छा ठाहियो अथव? त चईंसि वाङण पटाटा ठाहिया आहिनि रसोई। तो छोकिरो चएसि थो मां वाङण पटाटा अम्मा कोन खाईंदुमि। चईंसि छा खाईंदे? चईंसि ॿी चौरी बि ठाही आहे। चईंसि मां उहा बि कोन खाईंदुमि। चईंसि बाक़ी छा खाईंदे? चईंसि मूंखे तीवण खाइणो आहे। हाणे तेॾी महिल अचे किथां? त माता जन अम्मा खे चवनि था पाए अच रोटी। चईंसि अम्मा हे भाॼी तो घुरे। चईंसि तूं खणी त अच। खणी आया, थाली पाए ऐं ॾिनईसि। माता जन अॻियां रखियनि थाली। त माता जन वाङण पटाटनि जे कटोरे में ईअं हथु विझी आङुर सां ईअं घुमाए ॻड़ी कढी हिन छोकिरे खे ॾिनई। चईंसि हा खा। या असां ॻाल्हि कान ॿुधल ज कान्हे, ऐं इहा अखियुनि ॾिठी ॻाल्हि जंहिं ॿुधाई आहे न उहा माई चए पई मुंहिंजी अखियुनि ॾिठी ॻाल्हि कर। चई चालू आहे, चालू त आहे। वरी ॿुधाइणी हिते असांखे त ॿुधणु अचे।
ॾिसो वरी ॿी बि ॻाल्हि ॿुधाई माता जन जी पहिरीं ॿुधायां पोइ ॾिसो आवाज़ मूंखे कुझु कबो छा हा दॿायो चालू आहे चार्ज बि कयो आहे अॻे त आंगुर फेरियो चालू तो है ना चालू त आहे हाँ चालू हाँ वरी ईअं ई ॿुधायां तंहिंखां माता जन कोड़ीनार विया हुआ अम्मा जे घर त उते बाटरियो वठण आयो जूनागढ़ लाइ भई जूनागढ़ हलो त माता जन चई सा हलूं था पहिरियों रोटी खा त चईसि हा ओम शांति ओम शांति त माता जन चई सा हलूं था पहिरियों रोटी खा त चईसि हा रोटी खावां थो त माता जन जी छा ठाहियो अथव रोटी ठाही अथव चईसि हा ठाही आहे अम्मा छा ठाहियो अथव चईसि वाङण पटाटा रस में तुंहिंजो छोकिरो चईसि मां वाङण पटाटा कोन खाईंदो चईसि ॿियो छा ठाहियो अथव चईसि ॿियो चौरीअ जी भाॼी ठाही आहे चईसि मां उहा बि न खाईंदुमि चईसि बाक़ी छा खाईंदे चईसि मां तीवण खाईंदुमि अम्मा त मुंहिंजी पण जेके ॿिया बि ॿ टे ॼणा वेठा हुआ हाणे छा कयूं तेॾी महिल भाॼी किथां अचे ऐं अॻे त होटलूं हुयूं कोन जो तयारु वठी अचु त माता जन चवनि था त पाए अचु रोटी त अम्मा ईअं माता जन ॾे निहारनि पिया अम्मा भाॼी तो घुरे चईसि तूं पाए त अचु खणी आया थाली माता जन अॻियां खणी रखियईं त माता जन वाङण पटाटा जेके रस वारी भाॼी हुई न उन में हीअं आङुर घुमायनि घुमाए घुमाए ऐं हीअं ॻड़ी कढी ॾिनीसि चईसि हा खा इहा ॻाल्हि कॾहिं कोन ॿुधी आहे ॿी बि हिकु नई ॻाल्हि ॿुधाई उते ॿियो कोई प्रेमी आयो ज़ाल मुड़ुस त उनखे कीअं भई कंहिं करे छॾियो हुजे कुझु धंधो सफ़ा बीहजी वियुसि ऐं शरीर ठीकु न रहेसि कुझु न कुझु हुजेसि न कंहिंसां ॻाल्हाए न कोई माण्हू वणेसि न रोटी खाए सफ़ा भाई ईअं थी वियो भई माता जन वटि वठी आयसि त माता जन नियारे ऐं चवनिसि था त हिन जी उमिरि अथई बाक़ी 2.5 साल हिनखे भई थियल ज अथई चईसि पोइ अम्मा तव्हां समर्थ आहियो तव्हां कृपा कयो त माता जन चवनिसि था त मां त कुझु न करे सघंदी मां न वो बाऊ शेवाराम आयो अथई उन वटि वञ चईसि अम्मा तव्हांखे छॾे मां वरी ओॾे वञा चईसि हा मां चवां थी न ओॾे वञ वो गुरु नानक जो रूप अथई मां जीअं चवां ईअं कर दुख में ऐं बुख में जीअं केरु चवंदो आहे ईअं आया ॿई शेवाराम वटि ॿिए ॾींहुं असुर जो जीअं जो विया चई जीअं मां मथो टेकियो मान त ॿाओ शेवाराम हो ई कोन गुरु नानक पाण वेठा हुआ ऐं हिते हृदय में माता जन
चई मां त ॾिसी पहिरियों वाइड़ी थी वियमि, वरी वरी पई निहारियां त मां त ॿाए शेवाराम वटि आई आहियां, हे छा? पोइ यादि आयसि त माता जन चयो त गुरू नानक जो रूप अथई ऐं करण वारा पाण आहिनि, पर पंहिंजो नालो न कंदा आहिनि न। संत पंहिंजो नालो न कंदा अथव, ॿिए जे हथां कराईंदा आहिनि। माता गंगा खे जो गुरु हरगोबिंद ॼाओ त गुरु अर्जन देव खे ताक़त कोन हुई छा जो ॾेई सघनि, पर बाबे ॿुढे वटि मोकिलियईंसि नी, ओॾे वञ। ते माता जन बि ईअं कयईंसि। भई हीअ ॿिन्ही ज़ाल मुड़ुस मथो टेकियो, अम्मा वठी वियासीं कोड़ी नार वारा। बाबू शेवाराम नियारे नियारे ऐं उन्हनि बि ईअं चयो जेके माता जन अखर चयासीं नी, थियल अथई ऐं 2.5 साल उमिरि अथसि। अम्मा जो गॾु हुअसि, ईअं नियारनि पिया, ॾाढा मायूस थी विया। त चयोसि था चिंता न कर, असां हिनखे पंहिंजी उमिरि ॾींदासीं। पोइ 9 साल हुओ उहो भाई। एॾी संतनि में ताक़त आहे, पर तॾहिं मूं पंहिंजो नालो न कंदा आहिनि त असां करे सघंदा आहियूं। माता जन जी त ॾाढी भक्ति कयल हुई न, का घटि थोरी थियल हुई। तॾहिं ओॾे मोकिलियनिसि नी, भई ओॾे वञ, उहो कंदई। अहिड़ा असांखे कामिल गुरू मिलिया आहिनि, त बि असांखे क़दुरु कोन्हे। जेकर अलाए किथे असां पहुची वञूं अहिड़नि मां पाए, एॾा माना करणीअ वारा आहिनि। सचनि शेवकनि जे ज़िंदगीअ तरफ़ ख़्यालु करण सां असां ॾिसी था सघूं त केतिरी क़दुरु असां गुरू भक्तीअ में पुख़्ता आहियूं। असां में शेवकपणे जो अंग केतिरी क़दुरु आहे। उन्हनि शेवकनि जे जीवन चरित्र मां इहो मालूम थो थिए त उन्हनि शेवकनि धर्म निभाइण में केतिरी न कुर्बानी कई। मुश्किलातुनि, बेइज़ती ऐं ताननि जी परवाह न करे एसि ताईं जो शरीर बि कुर्बान करे छॾियाऊं। सच्चा शेवक जेके थी विया आहिनि, उन्हनि एॾो कयो आहे। उन्हनि जा जीवन चरित्र पढ़ी ॾिसूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी ॾिसूं, वीचारे ॾिसूं त असां कहिड़ा शेवक आहियूं। असां में शेवकपणे जो अंग आहे की न। उन्हनि पंहिंजे शरीर जी परवाह बि न कई आहे। गिलाऊं, ताना, जुठियूं, घारियूं सभु सठो अथनि गुरूअ लाइ। त शेवक उन्हनि खे चइबो आहे। असां पाण वीचारे ॾिसूं त मां गुरूअ लाइ केतिरो कयां थी। गुरू केॾो तो असांजे करे, असां छा कयो आहे हुन लाइ। केॾी महिल ईअं एकांत में वेही, सॼे ॾींहं में हिकु दफ़ो त एकांत में वेही ऐं मन सां ॻाल्हाइणु खपे त मन अञा छा करिणो अथई, अञा कॾहिं अॻियां वधंदे, कॾहिं अञा मन खे ठाहींदे, कॾहिं मन खे मोड़ींदे। छूट छॾे छॾियो आहे मन खे, बसि ईअं न ठहंदो आहे मन। मन खे रोज़ चाबुक खपे, तॾहिं ठहंदो मन।
हाणे असां उन्हनि जे पेट में अंदाज़ो लॻायूं त असां केतिरी क़ुर्बानी कई आहे। जेतिरे क़दुरु क़ुर्बानी हूंदी ओतिरे क़दुरु असीं बि भक्तीअ जी दात हासिल करे सघंदासीं। सची ॻाल्हि आहे नी, अंदाज़ो लॻायूं उन्हनि जे पेट में त उन्हनि केतिरी क़ुर्बानी कई आहे, असां केतिरी कई आहे। जेतिरी कंदासीं एतिरी भॻतीअ जी दात मिलंदी। असांखे क़ुर्बानीअ जी ॻाल्हि त वणे ई नथी। कुझु ॾियूं न, रुगो पिया वठूं ई वठूं, ॾियूं कुझु न। पर जेसिताईं ॾियणु न सिखंदासीं, त्याग कंहिं बि शइ जो न कंदासीं, तेसिताईं कुझु पाए न सघंदासीं। महिनत कंदासीं त फल मिलंदो, ईअं ई थोरी मिलंदो। पर वरी ख़ाली पंहिंजो बि न सोचूं त मां खावां, मूंखे सभु मिले, उहो बि न सोचूं। ॿियनि लाइ करणु सिखूं। ॿियनि लाइ कंदासीं न त असांखे सुख मिलंदो। हिकिड़ो राजा हो, वेस मटाए राति जो निकिरंदा आहिनि न, हे सुबुह साण निकितो राजा असुर जो, वेस मटाए त ॾिठई त हिकिड़ो सफ़ा विर्द माण्हू पोखे पियो, ॿिज विझी ऐं वण पियो पोखे। त अॻियां वञी राजा पुछेसि थो त छा थो करे? त चईसि वण थो पोखियां। चईसि छाजो? चईसि अंबनि जो। राजा ॾिठो ही सफ़ा विर्द, हथ बि पूरा माना हलन्स कान था, ॾकन्स पिया था। ही कॾहिं हिन में अंब थींदसि जो कॾहिं हे खाईंदो? अंबनि जे वण में ॾाढो टाइम लॻंदो आहे। त राजा चएसि थो त काका इहो त ॿुधाए त तूं हे अॼु पोखे थो, हे कॾहिं वण थींदो वॾो, कॾहिं हिन में फल लॻंदा अंब, कॾहिं तूं खाईंदे, तेसिताईं तूं जीअंदे? त चएसि थो न, इहा त मूंखे ख़बर कान्हे त मां जीअंदुसि की न, पर मां जो सॼी ज़िंदगी हेॾा फल खाधा आहिनि त उहे मां थोरी पोखिया आहिनि, उहे मां ॿियनि जे महिनत जो फल खाधो आहे। त अॼु मां महिनत करे वण पोखींदुमि त कोई त खाईंदो न, मां भले न खावां, मां कॾहिं उन्हनि जो कर्ज लाहींदुमि? ख़ाली खावां ई खावां छा? मां पोखियां उहे बि मां खावां छा? मां इन करे थो पोखियां त भले ॿिया खाइनि, ॿिया सुख वठनि, त मुंहिंजो थोरो कर्ज लहे। राजा ॿुधी वाइड़ो थी वियो, चए त सच थो। असांखे बि ख़ाली पंहिंजो न सोचणो आहे। कल्ह हेॾे सत्संग ॿुधण हलियासीं त उहा चए पई न, ख़ाली पंहिंजो न सोचियो, ॿियनि जो कयो, ॿियनि जे लाइ कयो सभु। इहे शेवा खे ॾाढो महत्व ॾींदा आहिनि। शेवा कयो, जेतिरी करे सघो, जेतिरनि जी करे सघो, जहिड़ी करे सघो। पर कयो। शेवा मां भाग त ठहंदो आहे न, इहो त पाण खे दादी जन चवंदा आहिनि त शेवा मां भाग ठहंदो आहे। शेवा करे भाग बणायो पंहिंजो। पंहिंजे हथ में आहे ठाहियूं चाहे ठाहियूं। जिन पंहिंजो सर्वंस तन मन धन सतगुरनि जे चरणनि में भेटा करे छॾियो आहे, उन्हनि ई नित्य जीवन जो आनंद प्राप्त कयो आहे। सर्वंस जंहिं ॾेई छॾियो आहे तन मन धन, उन्हनि ई जीवन जो आनंद प्राप्त कयो आहे। इन्हनि हे जेका कल्ह आई हुई सर्वंस ॾेई छॾियो अथई न,
सवलो आहे छा? सभु छॾे ॾियण, शादी न करण, माउ पीउ छॾण, गृहस्थ आश्रम छॾण सवलो आहे छा? त इहा केॾी वॾी शेवा आहे, खाली ॿियनि लाइ जीअण। पंहिंजो कुझु आहे ई कोन त पंहिंजो थींदो ई न स्वार्थ, त मां पंहिंजे लाइ कयां, माउ लाइ कयां, पीउ लाइ कयां, घोट लाइ कयां, ॿारनि लाइ कयां। उहे हूंदा त असांखे मोह पवंदो। त हेतिरी उमिरि में सवली ॻाल्हि कान्हे। चवनि पिया 3 सालनि जी हुई तॾहिं खां माना हिननि सां गॾु रहण, संतनि सां रही आहे। 3 सालनि जी, केॾी वॾी ॻाल्हि आहे। नाला बि पोइ हुननि जा आहिनि। एॾी अरूबरू वॾी उमिरि कोन हुअसि, असां खां त नंढी पई लॻे। ॿियनि लाइ जिए। पर ही त मन सम्झाइनि ईअं पिया, जेतिरो करे सघो ऐं जहिड़ो बि करे सघो, शेवा बि जहिड़ी तव्हां करे सघो। ज़रूरी कोन्हे त तव्हां भई वॾी उमिरि वारा आहियो त भई महिनत वारी कयो, जहिड़ी बि कयो, जेतिरी बि कयो, जेतिरनि जी बि कयो, सभु छूट, खाली कयो।